गुलाम शाह मोरी जे वापारी तनीराज टखर पाण ते लॻंदड़ इल्ज़ामनि खां पोइ बदीन पहुची साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गुलाम अली खोसो हुन खां 2018 में बिरहाण कार 4 लखनि में वरिती हुई, जंहिंजी रक़म मां 2 लख रुपया अदा कया हुआ ऐं बाक़ी रक़म 1 साल अंदरि 2 किस्त में ॾियण जो चई गाॾी काहे वियो हो। हुन चयो त गुज़िरियल 3 सालनि खां वठी बक़ाया रक़म बि अदा नथो करे ऐं खेसि सोशल मीडिया जे ज़रिए धमकाईंदो बि रहे थो। हुन SSP बदीन ऐं बस वारनि खे अपील कई त गुलाम अली खोसो जे बेबुनियाद इल्ज़ामनि जी जांच कराई वञे, जेको उन ख़िलाफ़ ग़लति इल्ज़ाम लॻाए हुन जी साख ख़राब करे रहियो आहे। हुन चयो त किस्तुनि वारी रक़म बि खेसि 3 सालनि ताईं अदा न कई वई। इन लाइ हुन इलाइक़े वासियुनि खे बि चयो आहे, पर हीउ 1 रुपयो बि अदा नथो करे ऐं ज़बरदस्ती गाॾी जो फाइल वठणु चाहे थो। जेॾीमहिल पैसा घुरां त हीअ मूंखे धमकाए ब्लैकमेल करे, चए तूं हीअं पोइ तूं वियाजी ऐं पोइ हीअं अहिड़ियूं ॻाल्हियूं मूंसां करे जेको सो ब्लैकमेल करे 3 साल गुज़री विया। हींअर हफ़्तो खनि थियो त ॾेई शहर में वियसि हिन वटि। मुंहिंजो भाउ मूंखे पैसा ॾे, पंहिंजो फाइल खण, ऐं विच में गवाह आहियां, ॿिए पार्टी ॿी जा पैसा आहिनि। त हुन मूंखे चयो त हफ़्ते खनि में तोखे पैसा ॾींदसि। हुन खां पोइ 3 ॾींहं थिया आहिनि त सोशल मीडिया ते जेको मुंहिंजे ख़िलाफ़ु ख़बरूं जेको हलाए ऐं मूंखे जेको सो मुंहिंजी साख खे नुक़सानु रसाए रहियो आहे। ऐं हिकु पुरअमन शहरी आहियां ऐं गुलाम शाह मोरी ते मुंहिंजो तमामु कारोबार आहे ऐं मुंहिंजी सुठी साख आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।